अस्सलाम वालेकुम दोस्तों, बेहतरीन अपडेट तकरार ड्रामे जी तव्हांजे लाइ आंदी आहे। मूं ख़ासि करे निसार शाह साईं ऐं ओठो ऐं जेको आहे फ़क़ीर अबू चवंदो आहे त फ़क़ीर ही करे हूं करे। यादि अथव तव्हांखे लाला फयाज़ ज़ौर साहब ऐं तकरार ड्रामे जी ख़ासि ॻाल्हियूं। ज़हर ज़िंदगी में तव्हांखे ख़बर आहे त फ़क़ीर जो कहिड़ो किरदारु आयो, हर ॻाल्हि चवंदो हुयो त अबू चवंदो आहे, बाबू चवंदो आहे। अॼु बेहतरीन अपडेट आहे तव्हांजे लाइ दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, साईं निसार शाह जी एंट्री हर माण्हू इहो चई रहियो आहे त कहिड़े ड्रामे में आहे, छा हू तकरार ड्रामे में भी आहे। बिल्कुलु दोस्तों, मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां, लाला फयाज़ हुजे या साईं निसार शाह या उम्मीद अली कलवड़। उम्मीद अली कलवड़ त मक़तल ड्रामे में तव्हां ॾिठो पुलिस जो जेको आहे किरदारु करे रहियो आहे, ऐं कुझु ॿियनि ड्रामनि में बि उनजी रिकॉर्डिंग हली रही आहे। ऐं जेको साईं निसार शाह हुआ उनजी रिकॉर्डिंग मोहब्बतनि जो माग ड्रामे में आहे, ऐं उन में उनजो बहितरीनु किरदारु आहे। जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में किरदारु हुयो, ओड़ो ई किरदारु उन खे उन ड्रामे में ॾिनो वियो आहे। मोहब्बतनि जो माग ड्रामो दोस्तों बजट जे करे रुकियल आहे ऐं पेमेंट जे अदा करण जी पेमेंटनि जे करे रुकियल आहे, लेकिन हू हलियो त फरवरी महीने में हली वेंदो। ऐं लाला फयाज़ बि फ़िलहाल तकरार ड्रामे में उन एंट्री न आहे, हीअ ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। ख़ाली थी सघे थो अॻिते हली लाला फयाज़ जी बि जेका एंट्री थिए या इन अदाकारनि जी। ऐं लाला फयाज़ जो को फ़िलहाल अहिड़ो को ख़ासि ड्रामो न अची रहियो आहे, हू वरी जेको आहे फिल्मुनि ते कमु करे रहियो आहे। फिल्म में ॿ टे मोहब्बत फिल्म थी वई, या कुझु ॿियूं उन्हनि जी उनजी रिकॉर्डिंग हली रही आहे। हू पाण राइटर आहे, तव्हांखे ख़बर आहे, डायरेक्टर बि हूंदो आहे कंहिं कंहिं में। अहिड़े हिसाब सां उनजो कमु हली रहियो आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।